नाज़रीन, सॼे मुल्क जियां ॻड़ी हसन में भी बलोच सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हायो वियो। उन सिलसिले में ॻोठ गुलशेर कुंडराणी में सकाफ़ती प्रोग्राम कोठायो वियो। निज़ाकत कुंडराणी जी रिपोर्ट। हज़ारे साल पुराने तहज़ीब ऐं सकाफ़त रखंदड़ बलोच क़ौम पारां पूरे मुल्क जियां ॻड़ी हसन में भी बलोच कल्चर डे वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो पियो वञे। बलोच क़ौम गुज़िरियल केतिरनि ई विरहनि खां हर साल मार्च महीने में ही ॾिहाड़ो वॾे धाम ऐं धूम सां मल्हाईंदे ख़ुशी महसूस कंदा आहिनि ऐं तक़रीबूं मुनक़िद करे पंहिंजे सकाफ़त, पंहिंजी तहज़ीब ऐं ॿोली खे पंहिंजे ईंदड़ नसुल ताईं मुंतक़िल करण लाइ हर वक़्तु कोशां आहिनि। उन ई हवाले सां ॻड़ी हसन वेझो ॻोठ गुलशेर कुंडराणी में पिणु बलोच सकाफ़त जे हवाले सां प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें बलोच फनकारनि बलोची सुर विखेरे नौजवाननि खे झूमण ते मजबूर करे छॾियो। उन मौके ते सिंध बलोचिस्तान जे मुख़्तलिफ़ शहरनि खां आयल बलोच अॻवाननि आवाज़ टीवी सां पंहिंजा वीचार वंडीदे चयो त बलोच कल्चर डे आहे जेको असां ख़ुशी सां ईद जे ॾिहाड़े वांगुरु मल्हायूं पिया। असां बलोचनि जी तारीख़ तमामु पुराणी आहे। कन रिवायतुनि में त अचे पियो त ही असीं जॾहिं इमाम पाक सफ़र कयो उन ज़माने खां उतां निकिता आहिनि ऐं ॿी तारीख़ में अचे पियो त जॾहिं मंगोलनि जो क़त्लेआम हली रहियो हो तुर्क इलाइक़नि में, उतां ही बलोच माइग्रेट करे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हलिया आहिनि। मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे जो असां पंहिंजो बलोची कल्चर डे मल्हाए रहिया आहियूं, जेको 2 मार्च ते आहे। उन्हनि मुनासिबत सां असां प्रोग्राम रखियो आहे नंढिड़ो। सकाफ़त सभिनी क़ौमुनि जो हूंदो आहे, असांखे सभिनी क़ौमुनि सां मोहबत आहे, सभिनी सकाफ़तनि सां मोहबत आहे, सिंधी सकाफ़त सां बि मोहबत आहे। पर असीं बेसिकली बलोच आहियूं। असां पंहिंजे कल्चर खे ज़िंदा रखण जे लाइ ही प्रोग्राम कयो आहे। बलोच तहज़ीब सकाफ़त उनजी जेकॾहिं पाण ॻाल्हि कंदासीं त बलोच तारीख़ ऐं तहज़ीब ओतिरी क़दीम तारीख़, तहज़ीब ऐं रवायतनि जी अमीन हिकिड़ो कबीलो रहियो आहे जेको सॼी दुनिया ते तक़रीबन ख़लीज खां वठी हिन एशिया ताईं बलोचनि सफ़र कयो आहे सॼे तारीख़ में। हुननि चयो त बलोच क़ौम सदियुनि खां वठी पंहिंजे तहज़ीब ऐं सकाफ़त खे ज़िंदा रखंदा पिया अचनि ऐं सकाफ़तुनि खे ज़िंदा रखण सां ई क़ौमूं ज़िंदा रहंदियूं आहिनि। हू हर साल मार्च महीने में बलोच सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाईंदा रहंदा त जीअं बलोची तहज़ीब ऐं सकाफ़त नए नसुल ॾांहुं मुंतक़िल थींदो रहे। कैमरामैन सजाद कुंडराणी सां गॾु नज़ाकत अली कुंडराणी, आवाज़ टीवी न्यूज़, ॻड़ी हसन।